दहशतगर्दी बंद करो, ये गुंडागर्दी बंद करो। We want justice। ओला प्रेस क्लब के साम्हूं बीठा आहियूं। हिते एसयूपी पारां एहतजाज थिए पियो। जावेद भट्टी जे कातिलनि जे गिरफ़्तारी जे लाइ उहे एहतजाज करनि पिया। त उन्हनि खां पुछंदासीं उन्हनि जो सख़्तु एहतजाज कयूं था इन ॻाल्हि ते त शहीद जावेद भट्टीअ जे क़त्ल सां इंसाफ़ न आहे थियो। असां बस वारनि खे वज़ीर आला सिंध खे आईजी सिंध साहिब खे रिक्वेस्ट कयूं था त इन जो एहतजाज असांजो इहो ई आहे त इन जे क़त्ल सां इंसाफ़ कयो वञे। दहशतगर्दी जो केस आहे ऐं हिननि झगड़े जो करे ॾेखारियो आहे। इन ते महिरबानी करे नज़र विझो। गिरफ़्तार न थिया आहिनि। असां प्रेस क्लब जे एहतजाज आहे यूनाइटेड पार्टी जे तरफ़ों एसयूपी जे तरफ़ों ऐं असां हिन आर्मी जेके इदारा आहिनि जेके पाकिस्तान जा जेके बि वॾियूं एजेंसियूं आहिनि हे वॾी जदीद दौर आहे। हिन दौर में जेको आहे माना सरेआम हिकिड़ो सिंधी नौजवान गिलियूं बंदि करे दहशतगर्दी करे उनखे क़त्ल कयो थो वञे। उते जेके अञा बि को बि गवर्नमेंट जो कोई बि राय अमल न आहे ऐं जेको हिकिड़ो कातिल गिरफ़्तार थियो आहे उहो बि माना रेंजर्स जे किरदार सां गिरफ़्तार थियो आहे। ऐं असां अपील था कयूं ऐं गुज़ारिश था कयूं वज़ीर आला सिंध खे मुराद अली शाह खे जेके ॿिया तमामु इदारा आहिनि सियासी उन्हनि खे असां अपील था कयूं कि फौरी तौर ते हिन कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। अॼु असां हिन रोडनि ते बीठा आहियूं। असांखे मजबूर न कयो। हीअ असां सिंध धरती जा माण्हू जेके बि आहियूं अमन परस्त माण्हू आहियूं। छो जो सिंध जो तारीख़ी वतन आहे। किथे बि सिंधी तव्हांखे दहशतगर्द न मिलंदो। मोहन जे दड़े ताईं हलिया वञो उते बि तव्हांखे कोई हथियारबंद सिंधी न मिलंदो। जे अगरि असांखे ईअं इंसाफ़ न मिलंदो त असां मजबूर थी हथियार भी खणंदासीं। असां पंहिंजो पलांत भी ॾियणूं था ऐं असां बिल्कुलु रोडनि ते बि निकिरंदासीं। पूरी सिंध इंशाअल्लाह कराची जी कड़ी भी कुंड में या सिंध जी कड़ी भी कुंड में हूंदा असांखे अञा ताईं मुतमईन न आहियूं। रखणो पवंदो असीं आला कार्रवाई न अञा ताईं हूंदा मुस्लिम खुलेआम घुमनि पिया। कानून में एतिरो दम न आहे जो उनखे गिरफ़्तार करे सघे। अञा ताईं कोई गिरफ़्तारी न 2 ॾींहं थियण वारो आहे। को गिरफ़्तारी अञा ताईं न आई। उहो बि रेंजर्स जेको ॾिठो आहे उहा ई गिरफ़्तारी आहे। पुलिस जी तरफ़ सां असांखे अञा ताईं को न मिलियो। सिंध हुकूमत सां सभिनी उहिदेदारनि ते इहा ई अपील आहे कि असांखे इंसाफ़ मिले। जावेद भट्टी के सरेआम गोलियों हणी जो शहीद किया वियो आहे। ॿिनि भाइरनि खे जेको ज़ख़्मी कयो वियो आहे। ॿियो नंबर ते असांजो एहतजाज जो मक़सदु इहो आहे त जेको FIR पुलिस कटी आहे FIR में दहशतगर्दी एक्ट न आहिनि विधिया। ऐं ॿियो नंबर त पुलिस जेका आहे या मतिलबु आला इदारा आहिनि उहे कातिलनि खे बचाइण जी कोशिशि कनि था। ऐं ॿियो नंबर सिंधी यूनाइटेड पार्टी अॼु एहतजाज कई आहे। असां पुरमन एहतजाज कयो आहे। असां अपील था कयूं वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह सां ऐं ॿिया जेके एजेंसियूं उन्हनि खां अपील था कयूं त भई जल्द जल्द इन कातिल खे गिरफ़्तार करे किरदार तक पहुचायो। ॿियो नंबर ते इहा त ई तक़रीबन हिकिड़ो डेली वेजिस ते इहो थी रहियो आहे त हर जॻह ते सिंधियुनि नौजवाननि खे सिंधियुनि खे मतिलबु कराची में हिकु कढण जो यानी उन्हनि खे दड़ी पार करण जो हिकिड़ो सिस्टम हिकु सिलसिलो जेको हली रहियो आहे। असां इहो बि अपील था कयूं त बराए करम इहो सिलसिलो बंदि कयो। छो त ईअं न थिए जो जेकॾहिं सिंधी पंहिंजे हिते अची विया त पोइ न रहंदा हिते पठान न रहंदो को अफ़गानी। त सिंधी हींअर पुरमन एहतजाज कनि था त बराए करम सिंधियुनि जे पुरमन एहतजाज ते अमल कयो ऐं सिंधियुनि खे बराए करम हिते कराची में तहफ़्फ़ुज़ ॾियो। जावेद जेको आहे शहीद कयो असां दोस्तनि जे कातिलनि जे गिरफ़्तारी जे करे एहतजाज करे रहिया आहियूं। असां मुतालबो था कयूं IG सिंध बस वारनि खां त उन्हनि कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे ऐं उन में जेको FIR कटियो वियो आहे उहो बि माना कातिलनि जे मर्ज़ी ते कटियो वियो आहे। जेको आहे उन FIR खे बि असां कोन था मञूं। असां चऊं था त उन FIR खे दहशतगर्दी तहत कटियो वञे। छो जो हीअ हिकु सरेआम दहशतगर्दी कई वई आहे। सरेआम में जेका आहे ॿी माना ॻोठ न बल्कि शहर आहे गली में वेही फायरिंग कई अथनि। हिकु माण्हू जेको आहे शहीद थियल आहे 3 माण्हू 4 उन में जेका आहिनि ज़ख़्मी थियल आहिनि। त असां हिन अॼु तव्हां प्रेस क्लब वेस्ट जे तौसिद सां SUP जे तरफ़ां ही पंहिंजो एहतजाज नोट करायूं था। अगरि इन खे अञा बि इन्हनि खे गिरफ़्तार न कयो वियो इन जे लाइ अॻिते कुझु न कयो वियो असां हिन एहतजाज खे वसी कंदासीं अॻिते वधाईंदासीं। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। क्लब आडो सिंध यूनाइटेड पार्टी जो एहतजाज उन एजेंडा ते आहे त हिते जो कराची जे अंदरि ख़ासि तौर ते सिंधी माण्हुनि जी जेका नस्ल कुशाई कई थी वञे उन्हनि जो टारगेट कयो थो वञे। उन्हनि खे जेको आहे सरेआम गोलियुनि जो खाज बणायो थो वञे। जीअं शहीद जावेद भट्टी खे जेको आहे त माना सरेआम दहशतगर्दनि जेको आहे गोलियुनि जो
जहाज बनायो असीं चाहियूं था त फौरी तौर ते मालिकनि जी मर्ज़ी सां छाजे करे त उहो इलाइक़ो सॼो यरगुमाल बणाए करे जावेद भट्टी ऐं हुनजे भाइरनि खे जेको आहे माना जेको आहे गोलियुनि जो निशानो बणायो जंहिंमें जावेद भट्टी जेको आहे माना शहीद थी वियो असीं चाहियूं था त हुन FIR में उहा नाम निहाद अथव FIR जे अंदरि जेको आहे माना दहशतगर्दी जा एक्ट विधा वञनि ॿी सूरत जेकॾहिं ही जेको आहे माना कातिल गिरफ़्तार न थिया ही गैर ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू जेके वाना वज़ीरिस्तान खैबर पख्तूनख्वा ऐं जेको आहे माना अफ़गानिस्तान खां हिते अची करे हितां जो टिकटूं ऐं शनाख्ती कार्ड वठी करे जेको सिंधियुनि माण्हुनि जी नशो कुचाई करनि था ऐं हुननि जो क़त्लेआम करनि था जेकॾहिं सिंधी माण्हू डिॼो उन ॾींहं खां सिंधी माण्हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अमुन ऐं भाईचारे मां कमु वठे पियो जंहिं ॾींहुं ही बर्दाश्त जो पैमानो ख़तमु थियो त सिंधी माण्हुनि जॾहिं हथियार खयो त तव्हांखे सिंध जी कंहिं बि कुंड में बर्दाश्त न कयो वेंदो असीं आला इदारनि खां घुर कयूं था त जल्द इज़ जल्द उन कातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे ऐं FIR जे अंदरि जेके दहशतगर्दी एक्ट 9 विधा विया उहा उन्हनि जे मनपसंद माण्हुनि जे निगरानी में जेका कटाई वई आहे दहशतगर्दनि जे सरपरस्तीअ जी निगरानी में जेका कटाई वई आहे उनखे फौरी तौर ते ॿीहर सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजे चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें. Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.